1972 खां क़ाइमु थियल ही प्राइमरी स्कूल आहे जेको ज़िले सांगड़ ऐं तालुक़े संजोरे जे हेठि में ॻोठु कांडेरे वसाण में क़ाइमु आहे जिते ॻोठ जी आबादी तक़रीबन 100 घरनि में आहे। पर हिन स्कूल जी हालत ॾिसी अव्हांखे तालीम में ख़रबनि जे बजट जा कौल ॿुधंदे हिन स्कूल जे ॿारनि समेत सिंध जे हज़ारनि उन्हनि स्कूलनि में पढ़ंदड़ ॿारनि जी अखियुनि मां लुढ़क ज़रूर ईंदा हूंदा। हिन स्कूल में बिल्डिंग जी खोट, बिजली ऐं पाणी जी सहूलियत खां महरूम ही ॿारड़ा अव्हांखे उहो यादि ॾियारींदा त असांजी सिंध त कुदरती वसीलनि में अणखुट ज़ख़ीरनि बावजूद बि वांझियल छो आहे। उहो सवाल सिर्फ़ उहे ॾेई सघनि था जेके ताक़त जी नशे में धुत थियल आहे। सिंध जी तालीम सिर्फ़ काग़ज़ी कुर्सी ते बहितर न थींदी, के कम करणा पवंदा। ओ